आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। जी वकार मौला साहब, तव्हां नवनि शाइरनि खे बि ॻायो पिया, त तव्हां हींअर असांखे ऐं असांजे नाज़रीन खे कहिड़े नए शाइर जो कलाम ॿुधायो पिया? तमामु बहितरीनु शाइर आहे साईं मेहराण धामरा साहब, जंहिंजो गीत आहे तन्हा तन्हा छा आहे माण्हू। मां अवां सभिनी जो नाम कंदुसि ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु लेखक ऐं तमामु जंहिंजे लफ़्ज़नि में संजीदगी आहे ऐं हिकिड़ो तमामु जेको आहे सो मां सम्झां थो त लफ़्ज़नि में सचाई हुजणु इहा शाइर जी तमामु वॾी जेको आहे सो कला ख़ूबी आहे। त साईं जो गीत आहे, मां जेको तव्हांजे नाव कंदुसि, नओं गीत आहे, कोशिशि कंदुसि त क़बूल पवे। तन्हा तन्हा छा है माण्हू, तन्हा तन्हा छा है माण्हू, कंहिंखे हितड़े चाहे माण्हू, कंहिंखे हितड़े चाहे माण्हू। तन्हा तन्हा छा है माण्हू, कंहिंखे हितड़े चाहे माण्हू, कंहिंखे हितड़े चाहे माण्हू। प्रीत जे रस्ते हलंदे रहजे, प्रीत जे रस्ते हलंदो 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 रहजे। भले भी पल भी न हिकिड़ो साहे माण्हू, पल भी न हिकिड़ो साहे माण्हू, कंहिंखे कंहिंखे चाहे माण्हू, कंहिंखे हितड़े चाहे माण्हू। नेठी त डहणो आ मेहराण, नेठी त डहणो आ मेहराण, नेठे त डहणो आ मेहराण, नेठे त डहणो आ मेहराण। पाण खे केसी ठाहे माण्हू, पाण खे केसी ठाहे माण्हू, कंहिंखे कंहिंखे चाहे माण्हू, कंहिंखे कंहिंखे चाहे माण्हू। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल।